बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां पंहिंजे चैनल ते ठाहे रहिया आहियूं जेली। ये जेली असां ठाहींदासीं पैकेट जी मदद सां। हीअ जेली झटपट तयारु थी वेंदी आहे ऐं उन सां गॾु गॾु ॾाढी मज़ेदार हूंदी आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं त पैकेट वारी जेली घर में कीअं तयारु कबी आहे। सभ खां पहिरीं मां हिते घुरायो आहे नेशनल कंपनी जो जेली जो पैकेट। मां फ्लेवर घुरायो आहे स्ट्रॉबेरी। हिन में मुख़्तलिफ़ फ्लेवर्स मिलंदा आहिनि, तव्हां पंहिंजी पसंदि जो फ्लेवर घुराए सघो था। सभ खां पहिरीं मां हिकिड़ो थांव खणंदसि ऐं उन थांव में विझंदसि 2 कोप पाणी जा। ताज़ो फ्रेश पाणी आहे। कोप असांजो नॉर्मल साइज़ जो आहे, तमामु वॾो कोप बि न आहे ऐं तमामु नंढो कोप बि न आहे। 2 कोप पाणीअ जा थांव में विझण खां पोइ थांव असां पंहिंजो चुल्हे ते चाढ़े छॾींदासीं त पाणी असांजो गरम थी वञे। जेसीं ताईं असां जेली खे पैकेट खां ॿाहिरि था कढी वठूं। पाणी असांजो तक़रीबन टहिकी चुको आहे, हिन में लहर अची वई आहे ऐं उहो ई मसालो जेली वारो पाउडर असां हिन में शामिलु था कयूं ऐं हिन खे चङी तरह मिक्स कंदासीं। बाहि खे नॉर्मल रखिजो त हिन जी लहर जेको आहे सो भले ईंदी रहे, बाहि खे घटि न कजो। हिन खे चङी तरह मिक्स कंदा रहियो त जीअं जेको असांजो जेली जो मसालो आहे या जेली जो जेको पाउडर आहे उहो चङी तरह डिज़ोल्व थी वञे ऐं पाणी में मिक्स थी ॻरी वञे। ॾिसो हिन जेली खे लहरूं अची रहियूं आहिनि, 2 खां 3 लहरूं हिन खे ज़रूरु ॾियारिजो। इन ई असां जेली जे मसाले वारे पाउडर खे पाणी खे असां ॿाहिरि जेको आहे सो थांव में पिया कढूं। हिन थांव खे असां नॉर्मल पखे जे हेठां रखी था छॾियूं। हिन खे मां फ्रिज वग़ैरह में न पई रखां, नॉर्मल कमरे जी टेम्परेचर ते रखियो ऐं जेली असांजी अधु कलाक जे अंदरि ॼमी वई। जो तव्हांखे असां जेली कढी ॾेखारियूं। ॾिसो केतिरी सुठे तरीक़े सां जेली असांजी ॼमी वई आहे। तव्हां हिन खे पंहिंजे शेप्स में कढी सघो था। असां जेली खे ॿाहिरि था कढी वठूं हिकु थांव में। हीअ खाइण लाइ बिल्कुलु तयारु आहे। हीअ नॉर्मल मिठी हूंदी आहे, हिन में लूणु खंडु वग़ैरह कुझु बि विझण जी ज़रूरत न आहे। उम्मीद थी कयां त अॼु जी झटपट रेसिपी तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। वरी मिलंदासीं कीअं ॿी प्यारी सिंधी रेसिपी सां गॾु। सिंध सलामत, साथ सलामत। अस्सलाम वालेकुम, अल्लाह हाफ़िज़।